ڪرمپور मालपीड़ी जो सुभाणे हफ़्तेवार वार आहे। ڪرمپور मालपीड़ी हफ़्ते जे हर नए वार ते कारोबार में गुज़िरियल वार जो रिकॉर्ड ब्रेक करे थी। वक़्तु गुज़रण सां ڪرمپور मालपीड़ी में जानवरनि जी ख़रीदो फ़रोख़्त में ज़बरदस्त तेज़ी ॾिसण में नज़र अचे थी। चौपाए माल जे कारोबार सां गॾु चांहि, चांवर, वाण, लाई, छोला, लठियूं, रसा, गानियुनि ऐं तरपालण वारनि जो बि ڪرمپور मालपीड़ी रोज़गार जो ज़रियो बणिजी साम्हूं आई आहे। सुभाणे सूमर ॾींहुं सुबुह जो ڪرمپور मालपीड़ी जो हफ़्तेवार वार आहे। पंहिंजा ढोर ढगी हाणे सुठी रक़म में ख़रीदो फ़रोख़्त कंदा।